नासिन टिकराटो लगोट मोहम्मद बख्श सुमरो में सुमरा बिरादरी जे माण्हुनि जो पुलिस जी ज़्यादतियुनि ऐं सईद बिरादरी जे वारसनि पारां गुड़ ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील पेश आहे टिकराटो मां अली नवाज़ महर जी ही रिपोर्ट। इन वक्त मौजूद आहियूं टिकराटो लगोट मोहम्मद बख्श सुमरो में, जिथे सुमरा बिरादरी सर सैयद बिरादरी खिलाफ जमीन ऐं गोठ ते कब्ज़े खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। वधीक एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदसि छा चवणु आहे। तसवर हुसैन शाह ऐं सुल्तान शाह गोठ ॾाढरा जान असांजो गोठ मोहम्मद सुमरो लग तालको सालापट लग वावड़ी जे आहे ऐं असांजो जेको गोठ आहे हवेली गोठ आहे सदियुनि सालनि खां आहे। हाणे शाह साहब असांखे तंग थो करे। ही गोठ असांजो तक़रीबन कई साल थी गुज़रिया आहिनि ऐं इन में जेको शबाणी असांजी ग्रांट खणी आयो भिट आहे 125 यूए नंबर। गोठ मोहम्मद भाई सुमरो आहे 26-27 घर आहिनि। उहो इहो शबाणी खातो खणी आयो, उहो असांखे कोर्ट में अपील कईसीं, कोर्ट रद्द करे गोठ खे ॾिनी ऐं हे DC जा ऑर्डर ही कमिश्नर जा ऑर्डर मौजूदु आहिनि। उन बावजूदि हाणे 10 सालनि खां पोइ असां केस खटिया आहियूं शबाणी खां। उन बावजूदि हाणे शाह साहब थियो आहे तसवर हुसैन शाह ऐं सुल्तान अहमद शाह चए थो ही असांजो आहे, तव्हांजो को हक़ न आहे। असांजे कोर्टनि खे का बि अहमियत न आहे। असांखे तंग करणु चाहिनि था ऐं असांखे लड़ाइनि था, असांजा घर पटनि था। इहो आहे त असां सां वॾी नाइंसाफ़ी आहे। हाणे बि तव्हांजे साम्हूं बीठा आहिनि सैयद जेके माण्हू गैर माण्हू अलाए काथों काथों जा माण्हू वठी हथियार खणी आया आहिनि ऐं धमकियूं ॾिनियूं अथनि त तव्हांखे असां ॾिसी रहंदासीं। असांजो अॼु जो ॻोठ न आहे, अलाए सदियुनि खां वठी असांजो ॻोठ आहे। उन जे बावजूदि बि सैयदनि खे का सियासी सपोर्ट आहे, असांजो कोई बि मददगार न आहे। असां सिंध IG DIG सखर SSP सखर खे अपील कयूं था, सैयद खुर्शीद शाह सैयद अवेद कादर शाह महिरबानी करे पंहिंजे सैयदनि खे हिदायत कनि, असां ग़रीबनि खे सुकून जी ज़िंदगी गुज़ारे ॾियनि। असांजो पुराणो गोठ आहे बंडाडन जो क़दीमी गोठ, असां पुराणा वेठल आहियूं। हाणे हिन टाइम शाह आया आहिनि, माण्हू वठी आया आहिनि जेके ॿाहिरां वेठा आहिनि। असां पंहिंजे घरनि में बीठा आहियूं लिकिया, उहे असांजे विढ़ण जे लाइ तयारु वेठा आहिनि। असां पंहिंजी हिकु साइड वेठा आहियूं। साईं महिरबानी कयो खुर्शीद शाह खे आवे शाह खे साईं असां गुज़ारिश कयूं था त इन्हनि खे पंहिंजनि सैयदनि खे हटाइनि। गुज़रिया सैयद बिरादरी जा माण्हू असांखे हमलो करे आया जेके असां सुञाणण खां ॿाहिरि हुया। सैयद असां वॾी नाइंसाफ़ी करे थो। असां सैयदनि जा वोटर बि आहियूं, साईं खुर्शीद अहमद शाह साहब जा, साईं अवेज़ कादिर शाह साहब जा। असां बाक़ाइदा पोलिंगा खणंदा आहियूं। असांजा इहो ई इंसाफ़ आहे, असांखे FIR मिलनि थियूं, असांजा माण्हू गिरफ़्तार मिलनि था। छो चवणु आहे त असांजो क़दीमी ॻोठ आहे, पर हिते सर सैयद बिरादरी असांजे ॻोठ ते कब्ज़ो करण ऐं असांखे लॾाइण चाहिनि था। हिननि SSP सखर IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त ख़ुदा असांखे तहफ़ुज़ फराहम करे शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे। कैमरामैन करम अली मातम सां गॾु अली नवाज़ महर, धरती TV न्यूज़ टिकरा। ऐं नासिन सां गॾु बुलेटिन पंहिंजी पिराणी ते पहुतो। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती TV न्यूज़।